घोड़ी जीअं ई पाणी पीतो त मरी वई। जीअं ई इहा ख़बर मूं जी पाड़े वारी माई खे पई त हुन रीहूं करणु शुरू करे ॾिनियूं ऐं हुन चयो त तो मुंहिंजी घोड़ी हथनि सां ज़हर ॾेई मारी आहे। मूं हुनखे तमामु घणो सम्झाइण जी कोशिशि कई त मुंहिंजो अहिड़ो को बि इरादो न हो, न ई का तोसां मुंहिंजी ज़ाती दुश्मनी हुई। मूं त फ़क़ति रहमदिली ख़ातिर घोड़ीअ खे पाणी पीआरियो, जंहिंजे करे ही वाक़ियो पेश आयो। मूंखे ॼाण न हुई त पाणी पीअण सां घोड़ी मरी वेंदी। पाड़े वारी माई कावड़ में अची मुंहिंजे अङण ते ॿधल मुंहिंजी घोड़ी काए हली वई ऐं चवणु लॻी, जेसि ताईं तूं मुंहिंजी मोल घोड़ी जा पैसा भरे न ॾींदे तेसी ताईं तुंहिंजी घोड़ी मुंहिंजे कब्ज़े हेठि रहंदी। इहो ई मुक़दमो खणी मां काज़ी साहब वटि वियसि ऐं काज़ी साहब खे चयुमि त तव्हां इंसाफ़ ते मबनी फ़ैसिलो करियो ऐं मूंखे इंसाफ़ ॾियारियो, छो जो मूं ॼाणी वाणी हिन जी घोड़ी खे ज़हर ॾेई न मारियो आहे। इहा हिकु ग़लती हुई, या खणी चइजे त हिकु हादिसो हो। मां जॾहिं काज़ी ॾे वई हुअसि त काज़ी अदालत में मौजूदु न हुओ। संदसि सिपाहियुनि ॿुधायो त काज़ी साहब संदे क़बीले में वियो आहे। मां सिधो काज़ी जे घर जे दरवाज़े ते पहुतुसि। काज़ी जी इजाज़त खां पोइ मां संदसि ख़ासि कमरे में दाख़िल थियुसि। जॾहिं काज़ी साहब खे मूं पूरी तफ़सील ॿुधाई, पर उनखां अॻु ई काज़ी मुंहिंजो हुस्न ॾिसी संदी दिलि मूं ते हाराए वेठो ऐं मुंहिंजे जिस्म खे लालची नज़रुनि सां ॾिसणु लॻो। पोइ तकड़ में काज़ी साहब मूंखे चवणु लॻो, अगरि कुझु वक़्तु तूं मूंसां मुंहिंजे बिस्तरे ते गुज़ारीं, मुंहिंजी ख़्वाहिश पूरी करीं त फ़ैसिलो मां तुंहिंजे हक़ में ॾींदुसि। जॾहिं मूं हुन जी हिन दावत खे ठुकरायो त हुन संदसि कमरे जो दरवाज़ो बंदि करे मूंखे रस्से सां ज़बरदस्ती ॿधी छॾियो ऐं मुंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॿधी मूंसां ज़ोरी ज़ना कयो ऐं ज़बरदस्ती कई। मां जॾहिं कमरे खां ॿाहिरि निकितुसि, मूं शोर शराबो वठी कयो त काज़ी मूंसां ज़्यादती कई आहे, त उल्टो संदसि सिपाहियुनि मूंखे धिका ॾेई उतां भॼायो। मूंखे इंसाफ़ लाइ इन ई वजह सां अव्हां जे दरवाज़े खां सवाइ ॿियो को बि चारो नज़र न आयो। अलाए केतिरियूं मुश्किलूं किरास करे मां अव्हां ताईं पुगी आहियां। सुल्तान मुअज़्ज़िम, महिरबानी करे मूंसां इंसाफ़ करियो। इहो ॿुधी सुल्तान अब्दुल मजीद चयो, तुंहिंजी हर ॻाल्हि बिल्कुलु मुंडीअ ते टिक आहे, पर तोखे इहो फ़ैसिलो शहर जे कंहिं अदालत में खणी वञिणो हो। तूं इहो फ़ैसिलो मूं वटि छो खणी आई आहीं? हिकु बादशाह वटि मूं वटि एतिरो वक़्तु किथे आहे जो आऊं इन फ़ैसिले खे हल करियां। बहरहाल आऊं काज़ी ॾे पैगाम मोकिलियां थो, लिहाज़ा तूं उते पहुच, तुंहिंजो फ़ैसिलो हक़ वारो थींदो। इहो ॿुधी औरत गिड़गिड़ाइण लॻी ऐं अर्ज़ु कयो, सुल्तान मुअज़्ज़िम, कॾहिं ॿुधो अथव त को चोर खे पकड़ींदो हुजे, को मुजरिम खे पकड़ींदो हुजे? सुल्तान मुअज़्ज़िम, तव्हां ई ॿुधायो। हिते सुल्तान चयो, न। हिते हुन माई चयो त सुल्तान मुअज़्ज़िम, पोइ शहर जो को बि काज़ी ॿिए काज़ी जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो कीअं कंदो जॾहिं त साम्हूं हिकु आम औरत हुजे? इन ते सुल्तान मुअज़्ज़िम चयो, अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे
त मां ख़ुदि ई तुंहिंजो फ़ैसिलो थो करियां, तूं परेशान न थी। इन ते उन औरत खे ॾाढी सराही महसूस थी